क़ौमी असम्बली जे इजलास में ख़िताब कंदे पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी चयो त भारत अफ़गानिस्तान में अमुन नथो आणे सघे। हू अमेरिका सां विढ़ण नथा चाहिनि पर उन आॾो झुकण बि न घुरिजे। हम अमेरिका से लड़ना नहीं चाहते, लेकिन अमेरिका के सामने लेटना भी नहीं चाहते। ये हमारा मौक़िफ़। हुन चयो त अमेरिकी सदर पाकिस्तान ते वॾा इल्ज़ाम मढ़िया आहिनि जंहिंखे मुल्की आवाम हिकु आवाज़ थी रद्द करे छॾियो आहे। गॾियल बयान सां हकारी पैगाम वेंदो। सदर ट्रंप ने अपने स्टेटमेंट में पाकिस्तान पर बहुत से इल्जामात लगाए और बहुत सी कंसर्न्स का इजहार किया। पाकिस्तान ने यकजबा होकर उन्हें मुस्तरद किया है। संदसि चवणो त परॾेही वज़ीर खे चीन ऐं रूस उमाइण वारो फ़ैसिलो दुरुस्त आहे पर ईरान जो बि दौरो करणु घुरिजे। खिते अंदरि ईरान जी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। कि हमारे वजीर खारजा चीन जाएंगे, रूस जाएंगे, तुर्की जाएंगे, दुरुस्त फैसला है, ऐसा ही करना चाहिए था। और मैं चौधरी निसार साहब की बात से इत्तफाक करूंगा कि ईरान भी जाना चाहिए। शाह महमूद कुरैशी चयो त हू भारत सां बि पुरअमन लाॻापा चाहिनि था पर हू ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे त पाकिस्तान छा करे। पीटीआई अॻवान चयो त वालियल कश्मीर में भारत तरफ़ां हथे ख़ाली कश्मीरियुनि ते ज़ुल्म ऐं एटमी हथियारनि में भारती इज़ाफ़ो अमेरिका खे छो नज़र न पियो अचे। हुन चयो त अमेरिका दाइश जो ख़ात्मो करणु चाहे थो, उन सां को इख़्तिलाफ़ नाहे पर अमेरिका खे उहो नज़र छो न पियो अचे त हू बि अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में तालिबानाइज़ेशन नथा चाहिनि। संदसि चवणो त अमेरिका जी सिक्योरिटी कॉन्फ्रेंस में तस्लीम कयो वियो त पाकिस्तान जो एटमी कमांड कंट्रोल सिस्टम बेमिसाल आहे। शाह महमूद कुरैशी चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ 7 फ़ौजी ऑपरेशन कया पर पाकिस्तान जे सरहदी निज़ाम बाबति पॉलिसी ते अमेरिका पाणी हारींदो रहियो। Pakistan has always been articulating peace and stability in Afghanistan. हुन चयो त अफ़गानिस्तान में हज़ारे एकड़नि ते मंशियात जी पोखी थिए पई, छा उहा पाकिस्तान खे पोखी कराईंदो आहे। संदसि चवणो त आलमी बिरादरी अफ़गान मुहाजिरनि खे विसारे वेठी आहे। भारत जी हथियारनि जी डोड़ जोहरी मुआदे जी भञकड़ी आहे। पीटीआई अॻवान चयो त अमेरिका अचे ॾिसे ऐं हिसाब ॾिए त हुन केतिरो ॾिनो ऐं पाकिस्तान केतिरो नुक़सानु बर्दाश्त कयो आहे। शाह महमूद कुरैशीअ जो चवणु हो त ट्रंप जो हाफ़िज़ो कमज़ोर थी सघे थो पर तारीख़ी नथो थी सघे। पाकिस्तान जी पॉलिसी चिटी आहे ऐं उन में सदाईं तसलसुल रहियो आहे। चिटो मौक़िफ़ अमेरिका ताईं पहुचाइणु घुरिजे।